एजाज है इहो मीरपुर माथले वासी शहीद साहब पी नसरुल्लाह गडानी के क़त्ल ख़िलाफ़ है। उन क़ातुलनि की गिरफ़्तारी जो असां घुर कयूं था। ॾिसो त हीउ हिकु नसरुल्लाह जो क़त्ल न आहे, हीउ सिंध जो क़त्ल आहे, हीउ सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, हीउ मज़लूम जो क़त्ल आहे, हीउ सम्झो त हर साञावन जो क़त्ल आहे। असां गवर्नमेंट सिंध या वस वारनि सां इहो ई मुतालबो कयूं था त जेके बि क़ातुल आहिनि, सरदार आहिनि, पीर आहिनि, मीर आहिनि, बोतार आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ते पहुचाए। गुंडागर्दी, दहशतगर्दी,